अस्सलाम वालेकुम। दोस्तों हाणे नओं साल पियो अचे ऐं नए साल में मलाका जी जेका दिलि आहे उतां जे मटिजे थो ऐं उहा वीडियो रिकॉर्ड न कजे डैश कैम में ऐं उहा अव्हांखे न ॾेखारिजे त पोइ मुनासिबु कोन्हे। सो ही डैश कैम जी जेका आहे सा वीडियो इहा आहे जोंकर स्ट्रीट जी। जोंकर स्ट्रीट ईअं आहे सम्झो त मलाका जो दिलि आहे ऐं को माण्हू अगरि मलाका थो अचे ऐं जोंकर वॉक नथो अचे त इहो त मुमकिन ई कोन्हे। ऐं मलाका जेका आहे सा त अव्हांखे ख़बर आहे त दिलि आहे मलेशिया जो, छो जो मलेशिया त नालो पोइ पियो। पहिरीं त जेका आहे सा पोर्चुगीज़ जॾहिं कब्ज़ो कयो मलाका ते 1512-13 जे लॻभॻि, त इहो त इलाइक़ो सॼो सॾिबो ई सल्तनत ऑफ मलाका हो, मलाका जी सल्तनत सॾिबो हो। मलेशिया जो त उन वक़्त में नालो निशान बि कोन हो। इहो त नालो हाणे पियो आहे सन 1966 में। सो मलाका जेको आहे सो उहो आहे मलेशिया जो दिलि ऐं मलाका जो दिलि जेको आहे सो वरी ही आहे जोंकर स्ट्रीट। ऐं हिनखे जोंकर वॉक बि चवंदा आहिनि। जोंकर वॉक इन करे चवंदा आहिनि जो जुमो, छंछरु ऐं आर्तवार 3 ॾींहं शाम जो 6 बजे खां वठी राति जो 12 बजे ताईं ऐं गाॾियूं जेके आहिनि से हिन रोड ते कोन हलंदियूं आहिनि। इन करे रुॻो पैदल माण्हू हलंदो आहे। सो जोंकर वॉक हिनखे चइबो आहे। हाणे हीअ तव्हां ॾिसो पिया स्टेज ठहियो पियो आहे जेको, इहो स्टेज जेको आहे सो इन्हनि 3 ॾींहंनि में हिन ते हिते कराओके जो बंदोबस्तु हूंदो आहे ऐं माण्हू ईंदा आहिनि। पोइ जंहिंखे सिंगिंग जो ॻाइण जो शौक़ु हूंदो आहे त उहे हिते बीही ॻाईंदा आहिनि ऐं हेठि वरी ॿिया जेके ॿुधंदड़ आहिनि उहे वरी हेठि बीठा हूंदा आहिनि, उहे वरी हिनखे ॿुधंदा आहिनि। मतिलबु हला गुला ऐं थोरो इंजॉयमेंट ऐं थोरो इहो हूंदो आहे इन्हनि 3 ॾींहंनि में। घणो करे सिंगर चाइनीज़ हूंदा आहिनि पर इंग्लिश सॉन्ग बि ॻाइबा आहिनि। सुठो इहो हिते इवनिंग इहो तक़रीबन हर वीकेंड ते जेको आहे सो हिते हूंदो आहे। इन खां अलावा बि हिन में काफ़ी जेके हिन में ठहियल आहिनि एसोसिएशन्स ठहियल आहिनि जी चाइनीज़ जेके एसोसिएशन चवंदा आहिनि। जीअं मुख़्तलिफ़ ज़ातूं हूंदियूं आहिनि सिंध में, ईअं चाइनीज़ में बि ज़ातूं हूंदियूं आहिनि। त पोइ उन में के हाइनानीज़ हूंदा आहिनि, के तेवचियूं हूंदा आहिनि। त उन्हनि जूं वरी हिकिड़ी पंहिंजी पंहिंजी एसोसिएशनूं ठहियल आहिनि। पोइ उन्हनि जा वरी हिते एसोसिएशन जा वरी हॉल आहिनि। उन में पोइ शाम जो 6 बजे खां पोइ ईंदे 11 बजे ताईं जेके घणो करे जेके आहिनि से वॾी उमिरि वारा जंहिंखे वांदा हूंदा आहिनि, जिनखे को कमुकार कोन हूंदो आहे, उहे हिते अची पंहिंजो जेको आहे टाइम थोरो इंजॉय करण जे लाइ ऐं अची पोइ सिंगिंग कंदा आहिनि कराओके ते। सो उहे हिते काफ़ी हिन में हिन स्ट्रीट में जेके आहिनि सो उहे इहे दुकान वांगुरु आहिनि पर अंदरि वॾा हॉल ठहियल आहिनि। पोइ उते ई तव्हांखे ॾिसण में ईंदा। सो काफ़ी राति जो जेका आहे सा हिते लाइव म्यूज़िक ऐं काफ़ी तफ़री जो सामान हूंदो आहे। असल में ही जेका हिनखे सिंगारियो वियो आहे हींअर, ही सिंगारियो वियो आहे इन करे जो हिते ही नओं साल आहे ऐं नओं साल असल में सिंगारिजे थो ही चाइनीज़ न्यू ईयर जे लाइ। चाइनीज़ न्यू ईयर जेको घणो करे हूंदो आहे फेबरवरी जे शुरूआति में चाइनीज़ न्यू ईयर थींदो आहे। पोइ ही चीनी बत्तियूं ऐं लैंट्रिन इहे सभु हिते हूंदियूं आहिनि। छो जो हिते घणी आबादी जेका आहे सा हूंदी आहे बाबा न्योन्या जी आहे। बाबा न्योन्या उहे माण्हू आहिनि जेके मिक्स आहिनि चाइनीज़ ऐं लोकल मले, पर इहो यानी मुस्लिम्स खां पहिरीं जे ज़माने खां वठी आहिनि। सो उन्हनि खे ही बाबा चवंदा आहिनि। मर्दनि खे बाबा चवंदा आहिनि ऐं औरतुनि खे न्योन्या चवंदा आहिनि। त हीअ जेका घटी आहे हिन में जेका अक्सरियत जेका आहे सा उन्हनि बाबा माण्हुनि जी आहे। जेके कमर्शियल ऐं ट्रेडर क़िस्म जा माण्हू हुआ उन्हनि जी आहे। पोइ उन करे ई ऐं उहे घणो करे जेको सो उन्हनि जो मज़हबी तरह सां ऐं उहो चाइनीज़ जेको आहे
ताओइज़म जेको आहे बुद्धिस्ट जो क़िस्म उन खे फॉलो कनि था। पोइ उन में ही चाइनीज़ न्यू ईयर जूं बतियूं लॻाईंदा आहिनि। पर हिन दफ़े छाहे जो ही चाइनीज़ न्यू ईयर जेको आहे इहो बि जनवरी जी 22 तारीख़ आहे शायदि, हा 22-23 ते आहे। त उन करे हिननि ही बतियूं जेके आहिनि से अॻु में ई लॻाए छॾियूं आहिनि जीअं अंग्रेज़ी नओं साल ऐं जेको चाइनीज़ नओं साल आहे इहे ॿई जेके आहिनि से गॾिजी इहो मल्हाए सघिजे ऐं थोरो ख़ूबसूरती हिते थिए। सो ही जेका आहे जोंकर स्ट्रीट आहे, हाणे इहा ईअं खणी सम्झो जो हैदराबाद में जी शाही बाज़ार आहे, सो कुझु हिन जो बि सिलसिलो ईअं ई आहे। छो जो परियां जेको आहे दरिया आहे, नंढिड़ो दरिया आहे, मलाका रिवर चवंदा आहिनि जेके, उहो तव्हां वहे थो। उनजे परियां जेको आहे सो पोर्चुगीज़ जॾहिं अटैक कयो हिते 1512 जे लॻभॻि, 12 या 13 आहे, उन अटैक जे दौरान या उन खां पोइ जॾहिं सुल्तान जेको हो हिते जो उहो हितां खां वियो हलियो वञी जोहर वारे पासे वियो हलियो ऐं हिते जेको आहे सो पोर्चुगीज़ जो कब्ज़ो थी वियो। पोइ उन्हनि हिकिड़ो क़िलो ठाहियो हो। सो क़िले जी जेका मेन जेके हाल आहिनि जेके जिते इंतिज़ाम हूंदो हो सरकारी, उन जे बिल्कुलु साम्हूं ई घटी आहे। जीअं हैदराबाद जे क़िले जे दरवाज़ो जेको आहे उन जे बिल्कुलु साम्हूं शाही बाज़ार शुरू थिए थी, पोइ यकी डेग में हली वई, ही बि ईअं ई आहे। उन क़िले जे जेको आहे सो जेको दरवाज़ो हाणे त मौजूदु कोन्हे, दरवाज़ो उन जो थोरो अॻिते आहे, पर बहरहाल उन सां लॻोलॻि ई आहे, सिधी ही हली वई। उन खां पोइ हिते डच जो कब्ज़ो थियो, पोर्चुगीज़ खे उन्हनि भॼाए कढियो। पोइ डच खां पोइ वरी ईस्ट इंडिया कंपनी वारनि अची कब्ज़ो कयो। त पोइ उहो इन्हनि सालनि जे दौरान ही जेका स्ट्रीट आहे इहा बाक़ाइदा वधंदी वई ऐं हिते जेके आहिनि से घणो करे ट्रेडिंग कम्यूनिटी जेका आहे मिक्स जेका चाइनीज़ ऐं लोकल्स जी हुई उन वक़्त में नॉन मुस्लिम, उन्हनि अची हिते जेके पंहिंजो दुकान खोलिया ऐं सॼो इहो सिलसिलो ठाहियो कारोबार जो ऐं हिते अची आबाद थिया। ऐं हिननि जी बिल्डिंगूं बि जेके आहिनि से घणो डच आर्किटेक्चर आहे, पुराणियूं बिल्डिंगूं आहिनि। ऐं ही बिल्डिंगूं जेके आहिनि से हिते 1710 1716 इन टाइम जूं बि आहिनि। कुझु उन्हनि खे किन खे रेस्टोरेंट करे छॾियो अथनि, किन खे अञा दुकान वांगुरु आहे, कारोबार कनि था, सेल कनि था, सो शयूं सेल कनि था। सोविनियर्स आहिनि, टूरिस्ट अचनि था, हितां सामान वठनि था ऐं सूखड़ियूं खयो था वञनि पंहिंजनि मुल्कनि ॾांहुं। सो इहो सॼो कुझु जेको हिते आहे या जोंकर स्ट्रीट में ही माना कारोबारी मर्कज़ हूंदो हो क़दीम ज़माने में। इन 16वीं सदी खां वठी इहो तक़रीबन अॼु ताईं बि जेको आहे सो इहो मलाका जो दिलि आहे। ॾाढो टूरिस्ट ईंदा आहिनि हिते ऐं सॼो ही भरियो पियो हूंदो आहे माण्हुनि सां ऐं टूरिस्ट सां। मेजॉरिटी हिते टूरिस्ट जी हूंदी आहे। पोइ उन्हनि खे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा खाधा लोकल जेके आहिनि उहे बि हिते मिलियो वञनि था, माण्हू खाइनि था ऐं ॾिसनि था हिते जो कल्चर कीअं आहे। हथ जूं ठहियल जेके सामान आहिनि, यादगिरियूं आहिनि, सोविनियर आहिनि, उहे वठनि था। हैंडीक्राफ्ट जेके चऊं त उहे बि हिते मौजूदु आहिनि ऐं माण्हू वठनि था। ॿियो रवायती जेके शयूं आहिनि हथ जूं ठहियल, उन्हनि में पोइ इहे हथ जा ठहियल ज़ेवर आहिनि औरतुनि जा, या चाइनीज़ जेके दवाऊं आहिनि उन्हनि जा बि दुकान आहिनि। इहे सभु सामान हिते मिलनि था। बतीक मिले थो, बतीक जेको हथ जो प्रिंटेड कपिड़ो आहे, जीअं पाण वटि अजरक आहे, हिते माण्हू जेको पाइण जे लाइ जेको क़दीम ज़माने खां बतीक इस्तेमालु कंदा आहिनि उहो आहे, उहो बि हिते मिले थो। ऐं खाधे जे लाइ त ही जेको आहे सो चवनि था जन्नत आहे, जो हिते पर खाधो जेको हिते आहे सभु लोकल जेको बाबा न्योन्या चाइनीज़ इहो खाधो आहे। इवन मले खाधो बि हिन स्ट्रीट में कोन्हे ऐं पाकिस्तानी इंडियन त जेको आहे सो हिते बिल्कुलु ई कोन्हे। उहो मिली वेंदो आहे पर थोरो कुझु फ़ासिले ते आहे, हिते कोन्हे जी। हिते न्योन्या लक्सा आहे, चंदोल हिकिड़ो मिठो आहे डेज़र्ट आहे, हिते जे माण्हुनि खे काफ़ी वणंदो आहे। ऐं साउथ एशिया जा जेके बि साउथ ईस्ट एशिया जा माण्हू उनखे वणंदो आहे। पर सिंध मां को अचे थो हिते उनखे जे खाराइजे थो त उनखे उहे
इहे खाधा जेके कोन था वणनि। त इहा आहे जोंकर स्ट्रीट, ऐं हिन में काफ़ी ॻाल्हियूं आहिनि जेके अॻिते हली कंहिं ॿिए वीडियो में आउं ॾेखारींदुसि। फ़िलहालु बसि एतिरो ई आहे।